अरसलान अगर खुश हूंदो आहे त कहिड़ो सॉन्ग ॻाईंदो आहे या ख़ुशी वारे मौसम में? एक बिल्ली मोटी ताजी थी जो मजे से डिंग डोंग खाती थी डिंग डोंग। तू मुखाही बिछड़ी वियो आ गुलशन सारो जड़ी वियो। राहत फतेह अली खान, दम वाला पानी। हाँ, गामू या अलीगुल? गामू गामू यार गामू यूज़ रे एयर स्टाइल ॾाढो वणंदो आहे असांखे। मुमताज़ मोलाई। ओके, मूंखे लॻो शेख अरसलान जो नालो था खणो था। जाना रे आजा 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 रे जाना रे आजा। When I was in 8th standard मां उन टाइम गानो ॻायो हुयो स्टेज ते परचन शाल पवार। ठीकु आहे। बारिश जो मौसम? मौसम आहे या वक़्तु आहे या बादल आहिनि या बारिश थिए थी? बादल अची विया आहिनि, बसि हाणे बारिश थियण वारी आहे। ओके। बादलो बादलो कुछ त बरसी वञो। मायरा अली खान या सजल अली? ऑब्वियसली सजल। मायरा जी 2 शादी थी हुई। Assalamu alaikum viewers, welcome to this special podcast of Uncensored TV. नाज़रीन, हिन पॉडकास्ट में असां अवां जी मुलाक़ात कराईंदासीं फ़नून लतीफ़ा सां ताल्लुक़ रखंदड़ मुख़्तलिफ़ आर्टिस्ट, सिंगर ऐं उन खां बाद में मॉडल्स, एक्टर्स जेका बि आहिनि उन्हनि जी असां मुलाक़ात कराईंदासीं। ऐं अॼु जो जेको असांजो महिमान आहे तमामु फेमस सिंगर आहे, सिंध जो सिंगर आहे, नौजवाननि जो सिंगर आहे ऐं जेको हिकिड़े ई सॉन्ग खां वायरल थियो, सखर जी छोकिरी। यकीनन तव्हां गेस सही कयो आहे, अरसलान शेख अॼु असांजो महिमान आहे, हुन सां अवां जी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं, पंहिंजी जर्नी शेयर कंदो। अरसलान कीअं आहियो? तबियत ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो, ख़ैरु लॻो पियो आहे? अलाह जो शुक्र आहे, सभु ख़ैरु ख़ैरियत। तव्हांखे अचण में तकलीफ़ त न थी? असांखे का बि तकलीफ़ न थी, बसि अॼु सोचियोसीं त अरसलान हिकु नौजवान सिंध जो आर्टिस्ट आहे, हुन सां ज़रूरु मुलाक़ात कजे। त अरसलान, सभ खां पहिरियां उहो ई सुवालु त राग जी मतिलबु शुरूआति किथां कई तव्हां? अच्छा, राग जॾहिं राग अचे थो, जॾहिं असां प्रॉपर लफ़्ज़ खे ॿुधूं था त मूंखे ॾिक थो थिए। छो त ॻाल्हि इहा आहे त मां उहो कुझु हूंदा आहिनि न, कुझु सिंगर्स उहे हूंदा आहिनि जंहिंजो को उस्ताद न हूंदो आहे। त मां सिखियो ईअं ॿुधी करे, आई एम गुड लिसनर। मां हुन लिसनिंग पंहिंजी वधाए वधाए कैच करे मां सिंगिंग कंहिंखे ॿुधंदा हुयो भला? जेको घणो ॿुधियो आहे मां, अगरि पहिरियां त मां उर्दू साइड घणो हुयमि, उन खां पोइ अगरि सिंधी जी प्रॉपरली असां स्पेसिफिकली ॻाल्हि कयूं त सिंधी में जेको मां घणो ॿुधियो आहे उस्ताद रजब खे ॿुधियो आहे। उस्ताद रजब खे ॿुधियो आहे, आर्टिस्ट, वॾो नालो आहे। बिल्कुलु। पोइ उन खां बाद में राग जो शौक़ु पैदा थियो ऐं तव्हां चयो त मूंखे बि माना हाणे ॻाइणो आहे। हा, न, मूंखे सिंगिंग जो जेको शौक़ु हुयो बेसिकली, मां खोड़ इंटरव्यूज़ में ॿुधायो आहे, मे बि जेका असांजा डेली व्यूअर्स आहिनि उन्हनि उहे बोर थी विया हुजनि हिन शइ खे ॿुधी ॿुधी, पर ॻाल्हि जेकी आहे सो आहे त मां सिंगिंग शुरू कई आहे 12 साल पहिरियां। ठीकु आहे। स्टार्ट कयो हुयो, माना ईअं सम्झो त जीअं स्कूल्स में कॉम्पिटिशन्स थींदा आहिनि, उन में नेशनल सॉन्ग्स जेका हूंदा आहिनि उतां स्टार्ट कयो हुयो। ऐं उन खां पोइ फस्ट सॉन्ग मां जेको परफॉर्म कयो आहे ऑन स्टेज प्रॉपरली, उहो कयो आहे मां व्हेन आई वॉज इन 8th स्टैंडर्ड। मां उन टाइम गानो ॻायो हुयो स्टेज ते परचन शाल पवार। ठीकु आहे। ऐं अगरि माना जीअं तव्हांजो क्वेश्चन आहे त स्टेज जेकी मेन स्टेज उहा मेन स्टेज जेकी शेयर कई आहे मां, उहा कई आहे आर्ट्स काउंसिल जी तरफ़ खां। ठीकु आहे। ऐं हा, पहिरीं स्टेज जेकी एतिरी हाईलाइट न थी हुई, हाईलाइट थी हुई लाहौती मेलो वारी। हा, बिल्कुलु। तव्हां में बि लाहौती मेलो एक्सपेक्ट कयूं पिया। बहरहाल उन में तव्हांजो हिकिड़ो गानो बि वायरल थियो हुयो, सखर जी या लाड़काणे जी छोकिरी। इहो असां अॼु ताईं सम्झी न सघिया इहे छोकिरी किथां जी हुई ऐं हिन जे पोयां छा बैकग्राउंड आहे। इहो ई गानो आई थिंक तव्हांजो वायरल थियो हुयो। बिल्कुलु। इहो जेको क्वेश्चन आहे न, इनखे असां एतिरो जल्दी रिवील नथा कयूं, इन आंसर खे असां एतिरो जल्दी न ॾींदासीं त किथां जी छोकिरी आहे। ठीकु आहे। एक्चुअली ॻाल्हि इहा आहे त जंहिं सिटी में असां परफॉर्म करणु वेंदा आहियूं उन टाइम असां परफॉर्म कयूं पिया सखर में, अरोड़ यूनिवर्सिटी में परफॉर्म कयूं पिया। त इन जे करे द टाइटल वॉज सखर जी छोकिरी। ठीकु आहे।
ऑब्वियसली उते जेकी ऑडियंस हुई उहा सखर जी हुई त असांखे सखर जी छोकिरी चवणो इहो माजरो एग्जैक्टली। उन खां अलावा हिन खां पहिरियां जेको परफॉर्म कयो आहे मोरे में कयो आहे त मोरे जी थी वेंदी आहे, मीरपुर ख़ासि में कयो आहे त मीरपुर ख़ासि में थी वेंदी आहे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे कोटड़ी जी आहे त कोटड़ी जी थी वेंदी। हिकु दफ़ा त असां हा बिल्कुलु कोटड़ी जी बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि, पर हिकु दफ़ा त मज़े जी ॻाल्हि इहा थी, आई वॉज परफॉर्मिंग इन अ वेडिंग इवेंट ऐं उनजी जेको असांजो घोटु हुयो उनजी जेकी दुल्हन हुई उहा इंडोनेशिया जी हुई त असांखे इहो बि चवणो पियो त मूंखे इंडोनेशिया जी छोकिरी मारे छॾियो। कमाल कयो आहे तव्हां। हाणे हिकिड़ो सेगमेंट असां सोचियो आहे उहो अरसलान सां कजे, छो जे करे अरसलान पाण हिकु सिंगर आहे त उन सां ओड़ो ई सेगमेंट कजे त बहितर आहे। त हाणे मां हिकिड़ी सिचुएशन ॾींदुमि अरसलान खे ऐं अरसलान उन सिचुएशन ते को न को गानो ॿुधाईंदो। त रेडी आहियो तव्हां? बिल्कुलु मां रेडी आहियां, मां पंहिंजो गिटार खणी वरितो आहे। ज़बरदस्त। पहिरीं सिचुएशन जेको आहे उन ते तव्हांखे गानो ॿुधाइणो आहे, सांझीअ जो वक़्तु। ज़रूरी त नाहे जो सांझीअ जे वेले ॾीए जे वेझो उदासीअ में वेही पननि जे चपनि ते ही लिखजे त जाना हा तोखां सवाइ अधूरो मां आहियां। बारिश जो मौसम आहे या वक़्तु आहे या बादल आहिनि या बारिश थिए थी? बादल अची विया आहिनि, बसि हाणे बारिश थियण वारी आहे। ओके। बादलो बादलो कुझु त बरसी वञो, ॾींहुं तरसी वञो हिन बयाबान में, ॾींहुं तरसी वञो हिन बयाबान में, काल खां ॻाल्हि आहे सा इंसान में, काल खां ॻाल्हि आहे सा इंसान में। हाणे अहिड़ी सिचुएशन आहे, सियारे जो मौसम आहे, ॻोठ जी राति आहे, मच कचारी हले पई, दोस्त वेठा आहिनि। इन सिचुएशन ते त हाणे खोड़ सभु गाना हिन ते अची वेंदा, पर लेट मी डिसाइड त हिन ते कजे कहिड़ो। अफ़सोस पिरेह जी बीमारी हाज़िक बि सुञाणे की न सघिया, पंहिंजे दर्दन जी कई कहन दवा, नकी गम थो वञे नकी दम थो वञे, मां तो लाइ रोआं पोइ सुबुह मसां, नकी दम थो वञे नकी गम थो वञे। ज़बरदस्त। हाणे अहिड़ी सिचुएशन आहे जंहिंजो जेको असांजो अॼु जो हर नौजवान जेको आहे उनजो बुॾल आहे। ओके, तव्हां सम्झी मोहब्बत यूनिवर्सिटियूं ॾिसो, मतिलबु स्कूल ॾिसो, कॉलेजिस ॾिसो, मोहब्बत माना छो जे करे मोहब्बत शइ अहिड़ी आहे जेकर सची मोहब्बत थिए त बाक़ाइदा उहो जेको आहे खटाईंदी आहे। त हाणे लव एट फर्स्ट साइट, ओके, इहा सिचुएशन आहे। हाणे हिन ते तव्हां छा ॿुधाईंदो? हिकिड़ो माण्हू ही आहे अचणो पर, हिकिड़ो माण्हू ही आहे अचणो पर, मूं सॼो घर खणी सजायो आ, ज़ोर केॾो हवा लगायो आ। तमामु सुठो, ज़बरदस्त। अरसलान जॾहिं उदास हूंदो आहे त छा ॻाईंदो आहे? उदास मां हूंदो आहियां जॾहिं त मां म्यूज़िक कंदो आहियां, ऑनेस्टली। मतिलबु आई लव टू डू म्यूज़िक। जॾहिं कहिड़े क़िस्म जी म्यूज़िक कंदा हो जॾहिं उदास हूंदा उहा सिचुएशन? अगरि मुंहिंजा जेका लिसनर्स आहिनि या व्यूअर्स आहिनि उहे सम्झनि था त सैड कॉर्ड्स जेका हूंदा आहिनि, ठीकु आहे, मां उन्हनि में हली वेंदो आहियां ऐं डिफरेंट टाइप जो सॉन्ग्स आहिनि, तव्हांखे कुझु ॿुधायूं था। बिल्कुलु। तूं मूंखां ही बिछड़ी वियो आ, गुलशन सारो जड़ी वियो, सा ख़ुशबू रही
नाहे गुल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थे हर जाए पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थे तुंहिंजो यादूं संभाले रखियम दिल में पर तुंहिंजी कमी महसूस थी थे हर जाए पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थे। व्यूअर्स ही सेगमेंट पंहिंजी पुॼाणी ते पहुतो यकीनन तव्हां एंजॉय कयो हूंदो Finally, अर्सलान पंहिंजा finally. तमामु सुठा सॉन्ग्स हिन में तव्हांखे ॿुधाया एंजॉय कयो सैड हूंदो आहे त कीअं ॻाईंदो आहे ख़ुशि हूंदो आहे त कीअं ॻाईंदो आहे मौसम में हूंदो आहे सभु जेका बि फ्लेवर्स अर्सलान जा हुया उहो तव्हां ॾिठा हाणे असांजो हिकिड़ो ॿियो सेगमेंट आहे उन सेगमेंट जो स्टार्ट असां ईअं कंदासीं त अर्सलान खे असां हिकिड़ो कंहिं बि सिंगर जो नालो ॿुधाईंदासीं ऐं अर्सलान खे जेको बि पहिरियां उन सिंगर जो सॉन्ग ईंदो उहे उहो ॻाईंदो हाणे तव्हांखे असां हिकु सिंगर जो नालो ॿुधाईंदासीं ऐं उन सिंगर जो जेको बि पहिरियों गानो तव्हांजे ज़हन में ईंदो उहो तव्हांखे ॻाइणो डन ठीकु आहे ऐं पर हिकु अधु अंतरो ॻाइजो प्लीज़ टाइम असां वटि घटि आहे ईअं तव्हां लंपो करे था छॾियो कम खे कट कराइजो त असांजो पहिरियों जेको सिंगर आहे उहा सजाद अली छा था ॿुधायो सजाद अली जो को गानो मुस्तर क्यों मुझे देखता रहता है ज़माना दीवाना सही उनका तमाशा तो नहीं हूँ। हाणे रजब फ़कीर ओके उस्ताद रजब जा त खोड़ गाना त ज़हन में अचनि पर ओके जेको फर्स्ट ज़हन में थो अचे उहो ॻाइणो आहे जॾहिं ही घाघरो तुंहिंजो गुलाबी गीत थींदो आहे जॾहिं ही बांधड़ो तुंहिंजो गुलनि जी रीत थींदो आहे जॾहिं ही वाव जे झूटे त तुंहिंजी चग उॾी आहे जवानी जीअं लुॾी आहे गुनाह में दिलि ॿुॾी आहे वॾे हिन निम पोड़े में जवानी जीअं लुॾी आहे राहत फ़तेह अली खान दम वाला पानी वही है सूरत अपनी वही मैं हूँ वही तुम हो मगर खोया हुआ हूँ मैं मगर तुम भी कहीं गुम हो वो जब कहते थे मेरा नाम तुम तस्बीह में पढ़ते हो मोहब्बत की नमाजों को कज़ा करने से डरते हो मगर अब याद आता है वो बातें थी महज बातें कहीं बातों में मुकरना भी ज़रूरी था मोहब्बत भी ज़रूरी थी बिछड़ना भी ज़रूरी था कि हम दोनों तवाफ़े आरज़ू करते मगर फिर आरज़ुओं का बिखरना भी ज़रूरी था। सैफ समझो ओके सैफ समझो जो एक्चुअली जेको गानो अचे थो ज़हन में उहो मां परफॉर्म करे छॾियो आहे सांझी जे वक़्त ते पर उन खां अलावा जेको परफॉर्म करे चुका उहो अभी मुर्की मिली आख़िर हलिया विया शहर पंहिंजे ॾे असांजी ॻाल्हि जे गलता अञा ॻोढ़ो
गड़े थो पियो असांजी ॻाल्हि जे ग़लतां ॻोढ़ो गड़े थो पियो लॻी वई लाड़ सां आलऊं अवां खे ॿियो भला छा चऊं असांखे इश्क सारनि जीअं छंडे फूके छणे थो पियो पखी परदेस जा सूरज परनि पोयां लड़े थो पियो ममताज मोलाई ओके मूंखे लॻो शेख असलान जो नालो था खणो जाना रे आजा 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 रे जाना रे आजा 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 रे जाना रे अपनी गाड़ी रियो निकालूं साथ में जाना तुझको बिठा लूं ही सेगमेंट बि पंहिंजी पुॼाणी ते पहुतो म्यूज़िक तव्हां ॿुधी कोड सिंगर्स जा कलाम ॿुधा ऐं हींअर असांजो लास्ट सेगमेंट आहे रैपिड फायर जो असलान खे असां 2 ऑप्शन ॾींदासीं हुन 2 ऑप्शन मां असलान खे हिकिड़ो ऑप्शन सिलेक्ट करिणो आहे ऐं विद रीज़न ॿुधाइणो आहे त छो तव्हां रेडी आहे मां बिल्कुलु रेडी आहियां जेको बि असां तव्हांखे ऑप्शन ॾींदासीं हुन में तव्हांखे हिकिड़ो सिलेक्ट करिणो आहे हुन खां बाद में वजह ज़रूरु ॿुधाइणी आहे डन ठीकु आहे डन आहे पहिरियां आहिनि असां वटि शेख अयाज़ या हसन दर्स पोइट्री में शेख अयाज़ इन जे करे छो त शेख अयाज़ जी पोइट्री खे मां ॾाढो परफॉर्म कयो आहे शायदि इन जे करे मे बी इन जे करे इहो ई रीज़न आहे एक्चुअली त इन जे करे मां चूज़ कंदमि शेख अयाज़ खे शेख अयाज़ जी कहिड़ी पोइट्री तव्हां पढ़ी ऐ अयाज़ एतिरा तो त पायल बदी सरतान लॻायो महिर वधीक प्लीज़ सर असांखे थोरो तव्हां सां गॾु हलणो पवंदो तव्हां चओ था असां स्टेचू थी वियूं त ईअं न थींदो पेर सोचे तरख धरतीअ ते दरे ऊपरे आ परे आ गामू या अलीगुल गामू गामू यार गामू ए वारो स्टाइल ॾाढो वणंदो आहे असांखे गामू जो रीज़न आहे सची ॻाल्हि त इहा आहे त मुंहिंजो जेको वालिद साहब आहे मुंहिंजो वालिद साहब बि अॼुकल्ह गामू खे ॾाढो ॾिसे मुंहिंजो बि फेवरेट न त बसि गामू हीअं जेको कुझु काका ठाहिया आहिनि ईअं वॾेरनि ते कमाल ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे असां रैपिड फायर पर मां थोरो सो आंसर खे ड्रैग कंदमि अलीगुल इज़ डूइंग अमेज़िंग ठीकु आहे अलीगुल टाइम उर्दू मीडिया में पर छा आहे त गामू जो जेको सेंस ऑफ ह्यूमर आहे उहो घणो वणंदो आहे उहो नॉर्मल बि ॻाल्हाईंदो आहे त खिल मची वेंदी आहे ऐं गामू हींअर मां तव्हांखे कुझु खाका ॾेखारींदुमि हुन जेका हिन ते इलेक्शन ते खाका ठाहिया आहिनि वॾेरनि जे पोयां न कमाल जो हुन कमु कयो आहे न सो गामू ऐं हाणे राहत फ़तेह अली या आतिफ़ असलम आतिफ़ असलम जो रीज़न इहो आहे त ॾिसो राहत फ़तेह अली ख़ान जी कॉन्ट्रीब्यूशन त डिफरेंट आहे घणी आहे पर आतिफ़ असलम उहो सिंगर आहे जेको वेस्टर्न म्यूज़िक खे खणी आयो जेको वेस्टर्न म्यूज़िक खे खणी आयो असां जेको घणो ॿुधियोसीं त आतिफ़ असलम मायरा अली ख़ान या सजल अली ऑब्वियसली सजल मायरा जी 2 शादियूं थी वई सजल जी भी हिकिड़ी थी वई आहे ख़ैर अभी थी सघे गज़ल या पोइट्री गज़ल छो गज़ल गज़ल इन जे करे त गज़ल जेकी सेम राइमिंग हूंदी आहे या दिलि खे जेको मूंखे न माना जेको टच कंदी आहे न गज़ल कंदी आहे तव्हां कहिड़ी गज़ल ॻाई खोड़ गज़लूं ॻायूं आहिनि मां अगरि असां जीअं मतिलबु अगरि मां तव्हांखे थोरी पुराणी ॿुधायां त पूछ कर मेरा पता वक्त राएगा ना करो मैं तो बन जा रहा हूँ क्या जाने किधर जाऊँगा इतना टूटा हूँ कि छूने से बिखर जाऊँगा। खाने में क्या पसंद देसी फूड या फास्ट फूड देसी फूड फास्ट फूड
ठीकु आहे, पर असांखे कॾहिं कॾहिं एहतियात जेको करिणो थो पए न। हेल्थ जी हा, त गले जे एहतियात जे करे फास्ट फूड न खाईंदा आहियूं। हा मम्मी फूड सुठो आहे। मम्मी फूड हा, सुठो आहे, घर में देसी जेको देसी देसी। सर्दी या गर्मी? सर्दी। गर्मी न। सर्दी में गर्मी बिल्कुलु ई न। हिकु त बिजली महांगी आहे, एसियूं केतिरियूं हलाईंदव तव्हां। सर्दी सही आहे, ॿ कंबल ॾेई सघूं था, हा। ॿ एसियूं नथा हलाए सघूं। ज़बरदस्त। मूवी या सीरीज़? मूवी, छो त घणो टाइम न हूंदो आहे। सीरीज़ जल्दी में माण्हू सीरीज़ ध्यानु ॾाढो छॾे। हा। डायरेक्ट करिणो पवंदो आहे, ॿ टे हफ़्ता। तव्हांजी फेवरेट मूवी कहिड़ी आहे? मुंहिंजी फेवरेट मूवी जेकी आहे उहा हॉलीवुड जी आहे, फास्ट एंड फ्यूरियस। हाणे तव्हां इहो क्वेश्चन मूंखां न कजो तव्हां वटि गाॾी कहिड़ी आहे, छो त मूं वटि अल्टो आहे। रेसिंग वेसिंग जो शौक़ु आहे? शौक़ु न आहे, बसि हुनजो एनिमे, मतिलबु जेको हिकिड़ो हुनजो डायरेक्शन उहा मूंखे वणे। कमाल। हाणे लव मैरिज या अरेंज मैरिज? न, लव मैरिज। छो लव मैरिज? छो त वॾा लफ़्ज़ में लव थो अचे। वॾा चवंदा आहिनि न बसि अरेंज मैरिज कयो, पंहिंजनि न, सां अरेंज कयो। मैरिज में लव नथो अचे न। लव मैरिज सही आहे लव बसि। मैरिज बसि मूंखे वणे थी न, तव्हांजो कहिड़ो मसइलो आहे? हा। सो अरसलान, असांजो जेको हीउ इंटरव्यू आहे पंहिंजी पुॼाणी ते पहुतो, तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी। ऐं Thank you. हीउ जेको असां कुझु सेगमेंट कयासीं, असां त ॾाढो इंजॉय कयोसीं। तव्हां खां म्यूज़िक बि ॿुधोसीं, तव्हांजो जेको इनिशियल जर्नी हुई उहा तव्हां शेयर कई, ॾाढी स्ट्रगलिंग ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ी। ऐं हीअ जेकी शर्ट तव्हांखे पातल आहे, इहा बि ॾाढी कमाल लॻे थी। इहा भला गिफ्ट कई आहे? ओके, इट्स अ स्पॉन्सर्ड टाइम। इट्स अ स्पॉन्सर्ड टाइम। कंहिं कई आहे? हे जेकी शर्ट आहे, आई गॉट दिस फ्रॉम जेके कलेक्शन। असां उनजी लिंक जेकी आहे मां उहो तव्हांखे ॾींदुमि। बिल्कुलु। तव्हां हुन लिंक खे मेंशन कंदव। ऐं जेके कलेक्शन जी कमाल कलेक्शन आहे, तव्हांखे ज़रूरु उहा वठणी आहे, बाय करणी आहे ऐं तव्हांखे रेफरेंस ॾियणो आहे। वेंदे वेंदे लास्ट में असांजा जेके ऑडियंस आहे ऐं जेका असांजा स्पेशली बिल्कुलु नौजवान ऐं यंग आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जे लाइ छा मैसेज ॾींदो जेको हाणे स्ट्रगलिंग में आहिनि? स्ट्रगलिंग त ख़ैर स्ट्रगल कॾहिं एंड न थींदो, ऐं स्ट्रगलिंग सभु आर्टिस्ट स्ट्रगलिंग हूंदा आहिनि। बाक़ी मैसेज इहो आहे त डू वॉट मेक्स यू हैप्पी। जेको तव्हांखे ख़ुशी ॾे, बिल्कुलु जेको तव्हांखे ख़ुशी ॾे, जेको तव्हांखे वणे थो उहो कयो। कंहिंजी ॻाल्हियुनि में या क्रिटिसिज़म में कॾहिं बि न अचिजो। इंजॉय कयो पंहिंजे कम खे। यू विल गेट यूर पोजीशन देयर। थैंक यू। थैंक यू। अरे हो तो चो ना, नाज़रीन खे वणे वाला न वणे।